तो मीर शाहनवाज खान जे माण्हुनि में हथ विझी ग़लती कई आहे। चओ पंहिंजे माण्हुनि खे त फौरी तौर ते हिननि मां हथ कढी मूंखां माफ़ी घुरनि। गुलपरी तू हाणे को बि ख़ौफ़ न कर, तुझी मालिकी करण वारा आज़ाद थी विया आहिनि। अदा वारा मीर शाहनवाज़ वारनि सां गॾु राज़न वारनि जो मुक़ाबिलो कीअं करे सघंदा? तुझा भाइर तुझे करे पूरी दुनिया सां विड़दा। कंहिंमें हिमत न आहे जो तोखे कोई हितां वठी वञे, रहज़न वारा हुजनि या मीर शाहनवाज़ वारा हुजनि। हाणे उन्हनि सभिनि खे मुराद जुती जे नोक ते रखंदो। कानून जो सहारो वठी तो असांजे मथां हथ खणायो हो। अॼु उन जो पलांट मूं तोखां सरे आम वरितो आहे। हाणे जेकॾहिं को बि वॾेरो या भोतार या वरी को सरदार कंहिं बि सिंधी माण्हूअ ते नाइंसाफ़ी कंदो त ही चंबा उते मौजूद को न को मुराद उन जे मुंहं ते पाए कढंदो। बाक़ी जेको राज़न वारनि जे मुंहिंजो पलांद आहे मां उन्हनि खां ॻाए वॼाए वठंदुसि। उन जे करे चवां थो त असांजी दुश्मनीअ जे विच में कॾहिं बि न अचिजांइ। जेकॾहिं असांजी दुश्मनीअ जी बाहि में तो हथ सेकण जी कोशिश कई पोइ इहो हथ सरेआम तुंहिंजे ॻोठ वारनि जे मुंहं ते तुंहिंजे मथां खजंदो। उन करे पूरी दुनिया तुंहिंजे इज़त मथां थुकंदी। वरी बि चवां थो सुधरी वञ। हैफ्ता अरे खाली अचण जे बजाए कोठ वारे बारे चिंब नाले में ॿुधी वेरो आहे। मूंखे को बि दुख न थिए आहे। बस बाबा बस, असांजा दिमाग़ अॻु ई पंचर थी विया आहिनि। वरी तूं अची असांखे बेज़ार कर। छो पुट सच ॾुखियो थो लॻे? या त इन चाचा जो वात बंदि करणो पवंदो या त ही उताक छॾे पाण खे हलणो पवंदो। तव्हां काॾे बि न वञो। मां हथियार खणी दुश्मन सां अकेलो विढ़ण थो वञा। वो देर छाजे लाइ चाचा? ही वठ हथियार वञ। हा मूंखे ॾे, मां तो अकेलो वञा दुश्मन सां विढ़ण लाइ। अरे मट करे वे ओॾा वेंदे न त मुराद फिफड़ ई कढी विझंदुई। अदा जेकॾहिं चाचो मरी पियो न त मुराद वारनि जे मथां नओं खून जो केस ठही पवंदो। हूअं बि चाचो असांजे कहिड़े कम जो आहे? ॿुधाए राज़न ॿुधाए, वात मुंहिंजो बजे या हिन छोरे जो? सभु मूंखां ज़ोर आयो, वञी जीअं वणे कयो। काॾे मुंहुं पकड़ में थो वञे। आख़िर कहिड़ा फड़ा मारे आया हो? सभु कुझु थींदो बाबा, सभु कुझु थींदो, पर हुन जे लाइ तूं कुझु सब्र करे। न पंहिंजो दिमाग़ ख़राब करे न ई वरी असांजो। बाबा साईं तो हथ सेकण जी कोशिश कई पोइ इहो हथ सरेआम तुंहिंजे ॻोठ वारनि जे मुंहं ते तुंहिंजे मथां खजंदो। जेकॾहिं कारी हर जे ॿिर में हथ विझी हा त पोइ बि बचण जी उम्मीद हुई मुराद, पर तूं पंहिंजो सिर
अज़दहा जे वात में ॾिनो आहे। अज़दहा जे वात में हाणे दुनिया जी का बि ताक़त तोखे पहुचाए न सघंदी। बाबा, मुराद जे आज़ाद थी अचण सां मसलो ॾाढो ख़राब थी वियो आहे। छो? मुराद को सख़्त कदम खयो आहे। बाबा जेसी मूं ॿुधो आहे इन सां ही खून रेज़ी अणटर आहे। फ़ैसिले में त मुराद वारनि सां नाइंसाफ़ी थियल आहे। पोइ हू माठ करे कीअं वेंदा? बाबा जेसी तव्हां इन ॿिन्ही धुरियुनि जे विच में न वेंदो न तेसी त इन्हनि जी दुश्मनी अणटर आहे। हैदर मुराद वारनि खे त मां सम्झाए वठंदुसि, उहे मुंहिंजी सम्झाइण में अची वेंदा। पर राज़न वारनि जे मथां त हिन मीर जाफ़र जो हथु आहे। जेसि ताईं इहो मीर जाफ़र हिन ॿिन्ही धुरनि खे विढ़ाए उन्हनि जा माण्हू न माराईंदो, उन्हनि जा घर न उजाड़ींदो ऐं उन्हनि जी ज़मीन ते कब्ज़ो न कंदो, तेसि ताईं इहो मुड़ण वारो न आहे। हैदर, इहो मीर जाफ़र ओसि ताईं माठ न कंदो जेसि ताईं ॿिन्ही धुरनि खे माराए चट नथो करे छॾे। छा हू ॿई धुरियूं सम्झनि कोन थियूं त उन्हनि ॿिन्ही धुरियुनि सां हू गेम पियो खेॾे? हू मिठो ज़हर आहे ऐं उहो ज़हर पीअण लाइ ॿई धुरियूं तयारु आहिनि। पोइ मूंखे ॿुधाए त इहे ॿई धुरियूं जे बग़ल मां कीअं निकिरंदियूं। उनखां पोइ बि हैदर मां पूरी कोशिशि कंदुसि त हीअ क़ौम पंहिंजी ज़ाती दुश्मनीअ खां ॿाहिरि निकिरी अचे ऐं हिक ॿिए जो रत न वहाए। हिन में सोडल जी का बि ग़लती न आहे। हीअ शाहनवाज़ जी चालाकी खे सम्झी न सघियो। जॾहिं त मूंखे अगवा करण वारो मीर शाहनवाज़ खान हुयो। कसम सां सोट, मूंखे ख़बर न हुई त तोखे उन अगवा करायो आहे। इहो शैतान रेज़न वारनि सां मिलियल आहे। मूंखे अगवा करण वारा तोतो ऐं मीरल हुया। तोतो ई मीरल? जॾहिं असीं मंसूर खान जी ओताक तरफ़ हलूं पिया, जंहिं गोलियूं हलायूं उन्हनि खे सुञाणे पियो। छा उहे कमीना ये शाहनवाज़ खान जा माण्हू हुया? शाहनवाज़ खान लाइ माण्हू उहे कम कनि था जिन खे अॼु ताईं तो ॾिठो ई कोन्हे। सोट त असांजे लाइ भलो सोचे, हिन त असांखे ॿाहिरि आणण जी कोशिशि कई। हिन खे त इहा ख़बर कोन हुई त मीर शाहनवाज़ खान जी दिलि में शैतान वेठल आहे। अरे मूं त कॾहिं इहो सोचियो बि कोन हो त सोट सां वारो दुश्मननि जे चालुनि जो शिकार बणिजी वेंदो, फ़ैसिले में संग चटी ॾींदो, जॾहिं त खून ॿिन्ही तरफ़नि खां बराबरि थियल आहिनि। जुमो क़बूलदार थियो, ॿियो त जुमे खून जी क़बूलदारी कई। हाणे तूं पाण सोच, जुमे में एतिरो दम आहे जो असांजे मुड़ुस खे मारे विझंदो। भलो साईं सिर मथां रखी कसम खणी वियो। सोट, मूं वटि ॿी वाट न हुई। हाणे इहो ई जुमो पंहिंजे मथे ते भलो साईं खणी ऐं रेज़न जे मथां बीहंदो। इहो जुमो अॼु राति कहिड़ी बि हालत में मुंहिंजे साम्हूं वञणु खपे त ॿुधी छॾियो त मां टिनी जो ख़ैरु न हूंदो। मुराद फ़ैसिले जी भंजकड़ी कई आहे, उन्ही जो पाप मल्हांदा असांखे केरु वठी ॾींदो? मुराद खे मरणो पवंदो, हर सूरत मरणो पवंदो। सुभाणे मां DSP सां ॻाल्हायां थो। तव्हां कोई बि कूड़ो सचो केस ठाहे उन्हनि जे मथां हणी छॾियो। ॾिसो को घर में पोड़ो, हड़ोस जॻह में बंदूक, हड़ोस केस, ऐं पोइ हिकु तरफ़ रखे पुलिस चौड़ाईंदी वठंदी, ॿिए पासे असां हूंदासीं। ॾिसूं त इहो मुराद वॼे कान्हे थो। जेकॾहिं असां मुराद जो रुख कयो त पोइ मंसूर खान जो छा थींदो? मंसूर खान खे बाक़ाइदा के प्लान तहत माण्हू आहे। उन जो शिकार ईअं खुले आम नाहे करणो। बाक़ी रहियो इहो मुराद उनखे चोड़ाए सरेआम मारियोसि। थकिजी साकी किरी पए, सीने ते लत रखी समूरा
बस सीने में लाए छॾियोसि। दासा मोटा माण्हू बि कढंदा घबराइजो न। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त मुराद हाणे ॻाल्हियुनि में कोन ईंदो। जे हू ॻाल्हियुनि में अचे हा त जीअं ई जेल मां आज़ादु थियो सिधो मूं वटि अचे हा ऐं मुंहिंजे कदमनि ते हथ रखी ॿाहूं बती माफ़ी घुरेगा, पर हुन इहे न कयो। पर मुराद मुझ